में एक पासे लखें बोर मुतासिर मानी गिभे जे आसिरे ते बुखन में पाह थी रहा आहिनि त ॿिए पासे लालची क़िस्म जा माण्हू ग़रीबनि जी इमदाद लाइ ईंदड़ सामान चुराए पंहिंजा भिप भरे रहिया आहिनि। मोरो में बि फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट शफ़क़त हुसैन खे जॾहिं ख़बर पई त हिकु होटल में राशन ऐं इमदादी सामान लिकायो वियो आहे त हिन पंहिंजे अमले ऐं पुलिस सूदो इन होटल ते छापो हयो। जुडिशियल मजिस्ट्रेट जो चवणु हो त असां ही कार्रवायूं सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते करे रहिया आहियूं त जीअं ही राशन ऐं ॿियो सामान असल हक़दारनि यानी बोड मुतासिरनि ताईं पहुची सघे। ही अॼु असांखे इंफॉर्मेशन ॿ टे ॾींहं खां इंफॉर्मेशन आहिनि पियूं त किन जॻहनि ते ही माल जेको IDPs आहिनि उन्हनि जो जेको हक़ आहे उहो कुझु माण्हू लिकाए रखियो आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा, राति ई मूं हाई कोर्ट जे हुकुम ते टेंट सिटी जो विज़िट कयो हुयो, उते बि मूं वरी मुख़्तियारकार खां पुछियो त को सामान वग़ैरह अचे थो नथो अचे। उन मूंखे राति बि मना कई आहे त साईं कोई सामान कोन थो अचे। पोइ PDA में असांखे चए थी त असां सामान मोकिलियूं था, हीअ हिते नथा मञनि, न DC मञे थो, न AC मञे थो, न मुख़्तियारकार मञे थो। पोइ हाणे हीअ जब असां इंफॉर्मेशन ते अची रिकवर कयो आहे, थी सघे थो त हीअ का नई स्टोरी हाणे ठाहिण जी कोशिशि कनि। मुख़्तियारकार खे मूं घुरायो मथां हिकु नई स्टोरी ठाहे त राति असांखे सामान आयो आहे या कुझु बि आयो आहे, पर राति बि मां हिन सां मिलियो आहे त मूंखे हिन का बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे। होटल ते छापे दौरान हिकु कमरे मां इमदादी राशन जा 200 खां वधीक कटा ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। हथ हायल सामान में अटो, खंडु, दालियूं, गीहु, तेल ऐं खाइण पीअण वारियूं ॿियूं बि केतिरियूं ई शयूं शामिल हुयूं। हुकूमत खे घुर्जे त इहा ग़रीब माण्हुनि जो हक़ फॿाईंदड़ अहिड़नि पथर दिल माण्हुनि खे सख़्तु सज़ाऊं ॾियारे ऐं खेनि इबरत जो निशानो बणाए त जीअं आईंदा ॿिए कंहिं खे ग़रीबनि जो हक़ खाइण जी जुरत न थिए।